नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खानेवाड़ खां ख़बर ॾींदा हलूं त परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त गॾियल अरब अमारत पाकिस्तान जो हमदर्द आहे ऐं कश्मीर जे मौक़िफ़ ते असां सां गॾु बीठल। खानेवाड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त 5 अगस्त खां पोइ पूरी दुनिया भारत जे क़दमनि जे ख़िलाफ़ आहे, जॾहिं त भारत में मोदी सरकार ख़िलाफ़ धड़ाबंदियूं थी चुकियूं आहिनि। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त कश्मीरियुनि खे निमाज़ पढ़णु न पई ॾिनी वञे ऐं जुमे जी निमाज़ लाइ मस्जिदनि में ताला पिया लॻाया वञनि। मस्जिदनि जी तालाबंदी सबबि भारत जी अक़लियती नस्ल कशी साम्हूं अची वई आहे। हिननि ज़ुल्मनि जे बावजूदि कश्मीरी अवाम जी जदोजहद ज़रूरु रंग लाहींदी ऐं कश्मीरी अवाम आज़ाद जी नेमत सां मालामाल हूंदी। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त सिख अक़लियत बिरादरी खे पैगाम आहे त असां करतारपुर रवादारी खोले रहिया आहियूं। असां पाकिस्तान जे मंदरनि जी तक़दस ऐं हिंदू अक़लियतनि खे पाकिस्तान आइन मूजिबि हक़ ॾेई रहिया आहियूं। असल में इमरान ख़ान जो विजन मुल्क जी मैशियत खे बहितर करणु ऐं पूरी दुनिया में पाकिस्तान जी अहमियत खे उजागर करणु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़